दादू वेझो खुदाबाद थाणे साम्हूं क़तल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थिया। एसएसपी दादू एसएचओ ऐं वॾे मुंशी खे मुअतल करे छॾियो। ॿई ॼणा लाइन हाज़ुर। दादू वेझो खुदाबाद थाणे जे साम्हूं सरेआम क़तल थियल नौजवान शमन चना जा कातिल गिरफ़्तार न थियण ते एसएसपी दादू डॉक्टर फरुख रज़ा नोटिस वठंदे एसएचओ खुदाबाद इम्तियाज़ शाह ऐं वॾे मुंशी इमाम बख़्श शाहाणी खे मुअतल करे लाइन हाज़ुर थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त डीएसपी दादू मोहम्मद उमर शाहाणी खे मामले जो जांच ऑफिसर मुक़रर करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं खुदाबाद थाणे साम्हूं अणॼातल हथियारबंदनि सरेआम गोलियूं हणी नौजवान शमन चना खे क़तल करे मौक़े तां आसानी सां फरार थी विया। ॿुधायो वञे थो त मक़तूल नौजवान शमन चना एसएचओ खुदाबाद जो ज़ाती मुलाज़िम हुयो, जेको वॾे अरसे खां साणस गॾु कमु करे रहियो हो। एसएचओ जो ज़ाती मुलाज़िम थाणे आॾो क़तल थियण बाद कातिलनि जो पीछो न करण ऐं कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ को बि क़दम न खणण तां एसएसपी दादू डॉक्टर फरुख रज़ा नाराज़ थी एसएचओ इम्तियाज़ शाह ऐं थाणे ते मुक़रर वॾे मुंशी इमाम बख़्श शाहाणी खे मुअतल करे खेनि लाइन हाज़ुर करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। निज़ाम शेख, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दादू।